बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो सिलसिलेवार प्रोग्राम तइलीमी हिसाब सां हलंदड़ आहे। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर। सिंधी ग्रामर में असांखे ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ मिलंदा आहिनि। छा आहे त ग्रामर हर ॿोलीअ जो लाइ लहजो, वज़न ऐं उनजे एतबार सां ॻाल्हायो वेंदो आहे। ग्रामर मूजिबि बेक़ाइदे ॻाल्हाइणु इहो सही सम्झो वेंदो आहे, बिना ग्रामर जे ॻाल्हाइणु इहो बेक़ाइदे हूंदो आहे। छो त असां वटि ऐं इहो लहजे तौर ते बिना ग्रामर जे ॻाल्हाईंदा। अक्सर बरोच जेके हज़रात आंदा आहिनि उहे ॻाल्हाईंदा आहिनि त हुननि वटि मोनस ऐं मुज़कर जो चकर न हूंदो आहे। जीअं मूंखे वॾो ख़ुशी थी, मेंहिं कारो खीर अछी, कुकुड़ मुंहिंजे आज़ान ॾिनो आहे। छा आहे त उहो जेको ॻाल्हाईंदा आहिनि हुननि जो मोनस मुज़कर जो को बि लिहाज़ न हूंदो आहे। ग्रामर खां ॻाल्हाइण खां सवाइ ॿोली बेक़ाइदे बेकार आहे। क़ाइदो ज़रूरी आहे। तंहिं करे असां वटि जेके लफ़्ज़ असां वटि मुतारिफ़ कराईंदा 8 लफ़्ज़ आहिनि। इस्म जो जेकी लुग़वी माना आहे संदसि हिन जी माना आहे इस्म, नालो। न उहो पुछंदा आहिनि तव्हांखां तव्हांजो इस्म छा आहे। इस्म जी माना लुग़वी नालो आहे। ज़मीर जी माना दिकासुली हिन जी आया दिलि आहे। फ़इल जी माना कम आहे। ज़रफ़ जी माना थांव आहे। सिफ़त गुण, अवगुण, मिक़दार, कद, पुत्र सभु कुझु हिन में ॾेखारियो वेंदो आहे। हरफ़ जुमिलो ॿिनि जुमिलनि खे गॾु ईंदो आहे, मिलाईंदो आहे जुमिलो ॿिनि खे। हरफ़ जर ज़ेर ईंदी आहे। हरफ़ निदा सॾ जो अरमान अफ़सोस वारो वज़ाहत करणी आहे। हिन जी जुदा जुदा वज़ाहत आहे। छा आहे त ग्रामर ई असांजे ॿोलीअ खे सही सम्झण लाइ हर कंहिंजो ग्रामर आहे। हूअं त बेक़ाइदे ॻाल्हायो वेंदो आहे। जीअं अंग्रेज़नि वटि ॻाल्हायो वेंदो आहे त हुन वटि विदाउट ग्रामर हूंदो आहे। सिंधीअ में असां ग्रामर जे तहत न ॻाल्हाईंदा आहियूं, जुमिलो बिना ग्रामर जे ॻाल्हाईंदा। हीअ ॿोलीअ जा उसूल आहिनि। जेकॾहिं ॿोलीअ जी उसूल अरबी आहे त असांखे अरबीअ जो ग्रामर अरब वरी छा हूंदो आहे त हुन वटि सरफ़ ऐं नहव असां वटि हिते पढ़ाई वेंदी आहे त हुननि खे न पढ़ाई वेंदी आहे। छो त हुननि जी ॿोली आहे ऐं हू ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि जेका जीअं असां अंग्रेज़ बि ॻाल्हाईंदा आहिनि त अंग्रेज़नि में इहो हूंदो आहे त हू ॿिनि क़िस्मनि जी ॿोली आहे। हिकिड़ी बर्तानिया वारनि जी ॻाल्हाईंदा आहिनि, ॿी अमेरिकन ॻाल्हाईंदा। अमेरिका में छा हूंदो आहे त लफ़्ज़ हिकिड़ा हुननि जे कलर जी स्पेल COLOR। हाणे जेको नओं अचे थो COLOR स्पेल, अॻे हूंदो COLOUR कलर। हाणे हिकिड़नि ॿोलियुनि जो तफ़ावत आहे ॻाल्हाइण जो। छो त ॿोली जेका असांखे कुदरत जे तरफ़ां मिलियल आहे, तोहफ़ो आहे। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे ॿेड़े में चंद माण्हू खयां, जेतिरा बि हुया उन्हनि जी अलाह साईं ॿोली मटे छॾी। हाणे ॿोली जेका आहे तरफ़ आब हवा जे मुताबिक़ बि हूंदी आहे। जेके लाड़ वारा आहिनि उहे ॿोलीअ थोरो लिहाज़ रखंदा आहिनि। पुॼाड़ो पियो करी, ऐं हलां पियो, ऐं वञा पियो, ऐं हीअं कयां पियो, ऐं हेॾे वेंदुसि ऐं भॼ त पुॼा अहिड़े नमूने पंहिंजे नमूने हुननि जो जेको ॻाल्हाइणु हूंदो आहे आब हवा जे तहत हूंदो आहे। असां वटि वरी पटी बि ॿिनि नमूननि जी पढ़ाई हूंदी आहे। हिकिड़ी पटी हूंदी आहे जेका किताब वारी पटी आहे। ॿी जेका पटी हूंदी आहे अलफ़ अंब बे बला बे बकरी आहे, असां जेका पंहिंजी लेवल सां ठाहियल आहे उहा। हाणे उन्हनि जे जेके उते अखि जी पढ़ाई हूंदी आहे लाड़ में हूंदो लहजो ई चेंज आहे। हीअ आब हवा जो चकर आहे, हेॾो कुदरती चकर आहे। ज़बान त गोश्त जो टुकड़ो सभिनि जो साॻियो आहे न, पर अलाह ताला ऐं ॿोली मटी वियो आहे हिन ऐं ज़बान जो किरदारु ॿोलीअ जे एतबार सां सुञातो वञे थो। तंहिं करे असांजो हीउ सिलसिलेवार प्रोग्राम हलंदड़ आहे। तव्हां अब्दुल गफ़ार सहतो चैनल ऐं अब्दुल गफ़ार सहतो ऑफिशियल हिन खे तव्हां सब्सक्राइब कंदो त तव्हां वटि असांजी ॿी मालूमात ईंदी। इन लाइ अलाह हाफ़िज़, महिरबानी।